अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आओ हैं सायरा सुमरो आओ है पेरियागुल सब खबरी का नज़र हेडलाइन ते। वफाकी हुकूमत मुलाज़मन जी पगारन में कटौती जो फैसलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास। तेल कीमतन में वाध जे असर ऐं हुकूमत जी बजट वारे कदमन जो जायज़ो। वज़ीरन सलाहकारन जे गैर मुल्की दौरन ऐं नयूं गाड़ियूं खरीद करण ते पाबंदी लागू। 23 मार्च पाकिस्तान दिहाड़े जो तकरीबू सादगी सां मल्हाइण जो फैसलो। बजट प्रोग्राम तहत सरकारी मुलाज़मन जी पगारन में 5 खां 30% कटौती कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पगारुनि में कटौती जी रक़म अवामी रिलीफ लाइ इस्तेमाल कई वेंदी। सिक्योरिटी फोर्सिस अफ़गान दहशतगर्दनि जा ड्रोन हमला नाकाम बणाए छॾिया। पाक फौज जे तर्जुमान चयो आहे त 13 मार्च ते अफ़गान तालिबान पाकिस्तान मथां ड्रोन हमला कया। ड्रोन्स खे हथफन ते पहुचण खां अॻु किरायो वियो। तबाह थियल ड्रोन जे मलबे सबब कोयटा में 2 ॿार ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त कोहाट ऐं रावलपिंडी में हिकु शख़्स ज़ख़्मी थियो। ISPR मुताबिक़ हमले सां अवाम में ख़ौफ़ पखेरण जे अफ़गान तालिबान जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। अफ़गान सरज़मीन ते दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन गज़ब उल हक़ जारी रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अफ़गान तालिबान रेड लाइन पार कई आहे। पाकिस्तान पंहिंजे शहरनि खे निशानो बणाइण बर्दाश्त न कंदो। पाकिस्तान जे शहरी इलाइक़नि मथां ड्रोन हमलनि जी मज़म्मत कंदे सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल न थियण घुरिजे। पाकिस्तान हर सूरत में पंहिंजे अवाम जो दिफ़ा कंदी। इसराइल इमारतनि जी तबाही जूं वीडियोज़ जारी करण शुरू करे छॾियो। इसराइली अख़्तियारनि जो चवणु आहे त शोहाम शहर मथां मीज़ाइल हमले में हिकु इमारत खे नुक़सान पहुतो। इसराइल जे गादी वारे शहर तल अबीब मथां ईरान पारां मीज़ाइल हमला कया विया। मीडिया रिपोर्ट मूजिब तल अबीब में 20 धमाका ॿुधा विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते बाहि लॻी वई। अमरीका ऐं इसराइल जा ईरान ऐं लबनान मथां वधीक हमला। ॾखण लबनान में सिहत मर्कज़ मथां इसराइल जे हमले में 12 ॼणा मारिजी विया। तेहरान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरान पारां बहरीन में अमरीकी अॾे खे निशानो बनाइण जी दावा। अमरीकी अख़बार जो चवणु आहे त जवाब में बहरीन मां ईरान मथां मीज़ाइल फायर कया विया। चक वेझो अथापननि पुराणी दुश्मनी था पीड़सन खे क़तल करे छॾियो। ॻोठ जलाल वढाणी जतोई जे धुरियुनि में तकरार तां अली हसन वढाणी जतोई मारिजी वियो। कोट शाहू पुलिस जो चवणु आहे त पीड़सन जे क़तल जी जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। तलहार वेझो नारी मुबैना घर अंदर फाओ खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। मियां पोटा ॻोठ में शामू पोली पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। वारसनि जो चवणु आहे त ख़ुदकुशी कंदड़ नारी 3 ॿारनि जी माउ हुई। घरेलू तकरार सबबि हुन इंतहाई कदम खयो आहे। कंडियारो में ज़िले काउंसिल पारां दुकान डाहण खिलाफ शहर में शटर बंद हड़ताल। दुकानदार एसोसिएशन जे सॾ ते शाही बाज़ार समेत समूरा कारोबारी मर्कज़ बंद। एहतजाजी रैली कढी स्टार चौक ते मुज़ाहिरो। हिकु दुकानदार पारां पाण खे सारण जी कोशिश। वापारी अख़बारनि चयो आहे त हू 70 सालनि खां रोज़गार करे रहिया आहिनि। ज़िले काउंसिल इंतज़ामिया जबरी तौर लीज़ रद्द करे संदनि 11 दुकान डाहे छॾिया आहिनि। PP चेयरमैन ॿिया नोटिस वठी रोज़गार जो तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ राम कनि।